शाह मां खे ख़बर ॾींदा हलूं त हाल में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो आहे त वक़्त खां अॻे डिजिटल आदमशुमारी कराए सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंध में रहंदड़ 1.5 करोड़ अफ़गानी, बर्मी, बंगाली, नेपाली ऐं ॿिनि धारियुनि खे शामिल करण जो प्रोग्राम जोड़ियो वियो आहे। अगरि इहे धारिया डिजिटल आदमशुमारी ज़रिए शामिल थिया त असां सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। इन चयो त सिंध खे हाणे आलमी यतीम खानो बणजण न ॾींदासीं। असां पाकिस्तान जा शहरी आहियूं, असांखे बि बराबरी जा हक़ हासिल आहिनि। डिजिटल आदमशुमारी खे मुकमल रद्द कयूं था ऐं इन खे रोकण लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।